अहम ख़बर ॾींदासीं तव्हांखे हिते हैदराबाद में क़तल थियल बिलाल काका जी अमर जी वीडियो जो बयान अची वियो आहे। हैदराबाद में क़तल थियल बिलाल काका जे अमर जो बयान अची वियो आहे। बिलाल काका जी अमर जो चवणु आहे त संदन झेड़नि सां को तालुक नाहे। हुन चयो त हू बिलाल काका जे खून सां इंसाफ़ चाहिनि था। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदासीं। बिलाल काका जी अमर जो चवणु आहे संदन झेड़नि सां को तालुक नाहे। हुन चयो आहे त हू बिलाल काका जे खून सां इंसाफ़ चाहिनि था। अहम ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। हैदराबाद में क़तल थियल बिलाल काका जी अमर जो वीडियो बयान अची वियो आहे। बिलाल काका जी अमर जो चवणु आहे त संदन जो झेड़े सां को तालुक नाहे। हुन चयो त हू बिलाल काका जे खून सां इंसाफ़ चाहिनि था। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, हैदराबाद में क़तल थियल बिलाल काका जी अमर जो वीडियो बयान अची वियो आहे। बिलाल काका जी अमर जो चवणु आहे त संदन जो झेड़नि सां को तालुक नाहे। हुन चयो त हू बिलाल काका जे खून सां इंसाफ़ चाहिनि था। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ ज़फ़र हिकिड़ो लाइन ते मौजूदु आहे। ज़फ़र, बिलाल काका जी अमर जो वीडियो बयान आयो आहे, छा चवणु आहे संदसि जो? बिलाल काका जी अमर आहे जंहिं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको बिलाल काका जे शहादत खां पोइ जेको इहो रद्द अमल आयो आहे ऐं पठाणनि जा दुकान बंदि कराया पिया वञनि या उन्हनि जे मामलनि ते तमामु घणो मुख़्तलिफ़ शहरनि में रद्द अमल थियो आहे। उन जे मद्देनज़र उन बयानु जारी कयो आहे त संदसि जो लिसानियत सां या कंहिं बि जहिड़े जथे सां को बि तालुक न आहे ऐं हिन वक़्तु हुननि खे सिर्फ़ु बिलाल काका जे खून सां इंसाफ़ खपे थो। उन्हनि जेको आहे पंहिंजे वीडियो बयान में जारी कंदे अहिड़नि जेको जहिड़ा आहिनि जेके लिसानियत खे हथी ॾियनि था उन्हनि खां लाचारगी कई आहे ऐं चयो आहे त उन्हनि जहिड़नि सां हिन जो को बि वास्तो कोन्हे। शहीद बिलाल काका जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे फांसी ते चाढ़ियो वञे ऐं उनखे इंसाफ़ ॾियारियो वञे। फ़क़ति उन्हनि जो इहो ई प्रोग्राम आहे। उन हवाले सां उन हिकिड़ो वीडियो बयानु सोशल मीडिया ते जारी कयो आहे त उन्हनि जो कंहिं बि लिसानियत सां को बि तालुक न आहे। जी ठीकु आहे ज़फ़र, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।